बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में 9 ॾींहं अॻु अली नवाज़ ख़ान पांवर पारां मुबैना तज़लील जो निशानो बणियल नौजवान मोहम्मद अली पांवर ख़िलाफ़ ॻोठ अली नवाज़ पांवर जे रहवासी अब्दुल अज़ीज़ पांवर पंहिंजे मासूम ॿारड़नि ऐं औरतुनि सां प्रेस क्लब में क़ुरान पाक खणी एहतजाज कंदे चयो त मोहम्मद अली पांवर मुंहिंजी 11 वरनि जी मासूम न्याणी खे तंग करे रहियो हो ऐं अहिड़ी शिकायत ते ॻोठ जे वॾेरे अली नवाज़ ख़ान पांवर पारां खेसि ॻोठ खां निकाली ॾिनी वई हुई। पर मोहम्मद अली पांवर हथरादू ड्रामो रचाए अली नवाज़ ख़ान पांवर ऐं असांजी साख मुतासिर करण ख़ातिर एहतजाज कया ऐं असां मथां कूड़ा केस दाख़िल कराया आहिनि। हुननि SSP खे अपील कंदे चयो त मामले जी अणधुरी जांच कराए असां मथां कूड़ा केस ख़त्म कया वञनि ऐं मुंहिंजी न्याणी खे तंग कंदड़ जवाबदार मोहम्मद अली पांवर ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। जैकबाबाद जी अदालत में पाणी बहरान बाबति दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी। रेवेन्यू म्यूनिसिपल ऐं MSDP जा अमलदार पेश। म्यूनिसिपल सर्विसिस जो प्रोजेक्ट डायरेक्टर नोटिस न पहुचण सबबि पेश न थी सघियो। अदालत चइनि थाणनि जे SHOs खे नोटिस जारी करे छॾिया। ॿुधणी 8 अगस्त ताईं मुलतवी। जैकबाबाद में सिविल लाइन पुलिस पारां 2 ॾींहं अॻु मुक़ाबलो ॼाणाए गिरफ़्तार कयल नौजवान जे वारिसनि पारां प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। 2 ॾींहं अॻु सिविल लाइन पुलिस 2 पोरियत नौजवाननि मुख़्तियार खोसो ऐं अयूब जखराणी खे गिरफ़्तार करे ड्यूटी अटकाव समेत 3 धारदार केस दाख़िल करण ख़िलाफ़ पोरियत नौजवाननि जे वारिसनि पीरसन ग़ुलाम हैदर खोसो, अमड़ अज़ीमा ऐं 2 सहाफ़ियुनि आॾो दाहींदे चयो त मुंहिंजो पुटु ईद ख़रीदारी लाइ पंहिंजे दोस्त अयूब जखराणी सां शहर आयो हो त सिविल लाइन पुलिस खेसि गिरफ़्तार करे 20,000 रुपया रक़म बि फुर कई। हुननि IG सिंध खे अपील कंदे चयो त असांजे नौजवाननि मथां पुलिस मुक़ाबले जा कूड़ा केस ख़त्म करे इंसाफ़ फराहम कयो वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ख़ुर्शीद शाह खे सियासी इंतकाम जो निशानो बणायो वियो आहे। ख़ुर्शीद शाह हमेशा कानून जी बालादस्ती लाइ कोशिशूं कयूं। जेसिताईं कंहिं ते ॾोह साबित नथो थिए उनखे समूरियूं सहूलतूं मुहैया कयूं वञनि। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन सखर जी NICVD अस्पताल में ख़ुर्शीद शाह सां मुलाक़ात बाद संदसि रिहाइशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस में ॻाल्हि ॿोल कंदे कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त हुकूमत पारां कुलभूषण यादव खे सहूलतूं फराहम करण लाइ जारी कयल ऑर्डिनेंस में मुखालिफ धुर समेत पार्लियामेंट मेंबर्स के एतमाद में न वरतो जेको क़ाबिल क़बूल न आहे। हुन चयो त इमरान खान मुल्क जो न पर सोशल मीडिया जो वज़ीर आज़म आहे। वज़ीर आला पंजाब उस्मान बोज़दार 2 ॾींहनि जे दौरे ते बलोचिस्तान पहुतो। वज़ीर आला बलोचिस्तान खे सादर भाव कयो, जंहिं बाद उस्मान बोज़दार ज़ियारत जो बि दौरो कयो। बलोचिस्तान हुकूमत पारां कोठायल हिकु तक़रीब दौरान वज़ीर आला पंजाब उस्मान बोज़दार पारां तुर्बत में पंजाब हुकूमत पारां 100 बिस्तरनि ते 75 करोड़ रुपयनि जी लागत सां इस्पताल जोड़ण ऐं ताफ़तान में कम्यूनिटी सेंटर जे क़याम लाइ 25 करोड़ रुपयनि जा चेक वज़ीर आला बलोचिस्तान हवाले कया। बोज़दार वॾा में पहाड़ सोशल फोरम पारां मासूम शागिर्द सां जिनसी ॾाढाई कंदड़ वहशी उस्ताद सारंग शर खे सज़ा ॾियण लाइ कुंभ बोज़दार वॾा लिंक रोड ते नईम पहाड़ काशिफ रज़ा टालपुर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त सारंग शर मासूम सां ॾाढाई करे न रुॻो उस्ताद जहिड़े मोतबर पेशे खे लॼायो पर इंसानियत खां किरियल हरकत कई आहे जंहिंखे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे त जीअं ॿियो को बि अहिड़ी हरकत करण जी जुरत न करे सघे। सखर में बिल्डर राव शाकिर की गिरफ्तारी लाइ खोसा ऐं जतोई बिरादरी जो सखर पुलिस ख़िलाफ़ सिटी बाईपास सखर वटि एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन एडवोकेट मोहम्मद शरीफ खोसो, मोहम्मद उस्मान खोसो, दिलमुराद जतोई, मोहम्मद यासीन जतोई ऐं ॿियनि जो चवणु हो त राव शाकिर सखर शहर में 2000 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करे जाली हाउसिंग प्रोजेक्ट ठाहे अरबें रुपया सखर जे शहरनि खां वठी हड़प करे छॾिया आहिनि। जॾहिं त साथी मेहर जतोई जेको सब इंजीनियर इरिगेशन जैकबाबाद आहे जेको लैंड ग्रैबर राव शाकिर सां गॾिजी माण्हुनि खे ब्लैकमेल करे रहियो आहे। जॾहिं त NICVD सखर जी 23 एकड़ सरकारी ज़मीन ते कब्ज़ो करे उते प्राइवेट अस्पताल ठाहिण लाइ कमु पिणु शुरू करे छॾियो आहे। हुननि अपील कंदे चयो त मेहर जतोई ऐं बिल्डर राव शाकिर ख़िलाफ़ कार्रवाई करे कब्ज़ा ख़त्म कराया वञनि। मटियारे में हाला जे ॻोठ मारूफ भुमरा जे ॻोठाणनि पारां एहतजाज कंदे चयो वियो आहे त ॻोठ में कुझु पेशेवार ॾोहारियुनि हथियारनि जे ज़ोर ते बांधी भुमरो जे घर ते कब्ज़ो करे ॻोठाणनि ख़िलाफ़ रण ॿारे ॾिनो आहे ऐं असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग कयो पियो वञे। पुलिस वटि फ़रियाद करण बावजूदि पुलिस खेनि गिरफ़्तार न करे रही आहे जॾहिं त उन्हनि ख़िलाफ़ केतिराई केस पिणु दाख़िल थियल आहिनि। हुननि अपील कंदे चयो त पांधी भुमरो जे घर तां कब्ज़ो ख़ाली कराए ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।
गाज़ी अहमद शहर जे हाजी फाजिल शाह कब्रिस्तान जे जनाज़े गाह ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ 4 ॾींहं अॻु नवाब वली मोहम्मद खान निकतल। पैदल लॉन्ग मार्च जो काफ़िलो सोशल वर्कर मां जान मोहम्मद कलियार, वहीद चांडियो, कुर्बान लाशारी, बशीर जोकियो ऐं ॿियनि जी अॻवानी में काज़ी अहमद तालका प्रेस क्लब पहुतो, जिते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त बाअसर माण्हुनि सरकारी जनाज़े गाह ते कब्ज़ो करे इमारतूं ठाहे छॾियूं आहिनि, जंहिं सबबु माण्हू खे जनाज़ा नमाज़ पढ़ण में सख़्त तकलीफ़ अचे थी। उन्हनि घुर कई त सरकारी जनाज़ा गाह तां कब्ज़ो 15 ॾींहं में ख़त्म न करायो वियो त सख़्त एहतजाज कयो वेंदो। शादात कोट में सिंध तरक्की पसंद पार्टी पारां तालका अस्पताल में मुख़्तलिफ़ शोबनि जे माहिर डॉक्टरनि, सर्जन डॉक्टर, अल्ट्रासाउंड, लेडी डॉक्टर समेत बजट ऐं दवाउनि जी खोट ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां अॼु 3 ॾींहं बि हड़ताल कई। इन मौक़े ते ज़िलई सदर कामरेड हयात तुनियो, शबीर मक्सी, इमदाद सूमरो, रशीद मक्सी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शादात कोट जे सरकारी अस्पताल में ज़िले जे मुख़्तलिफ़ तालकनि खां जल मक्सी, कोट मक्सी, गंदाखा समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू इलाज लाइ अचनि था। हिते का बि सहूलत न आहे। हुननि घुर कई त अस्पताल में लेडी डॉक्टर, स्पेशलिस्ट डॉक्टरनि ऐं दवाउनि जी खोट पूरी करे अस्पताल जी बजट वधाई वञे। सुल्तान कोट में पीर सैयद अजहर अली शाह बुखारी जी सरपरस्ती में अहम गॾिजाणी। बीबी फातिमतुज़ ज़हरा सलामुल्लाह अलैह जी शान में गुस्ताखी कंदड़ मुल्ला आसिफ जलाली खां लातालुकी जो इज़हार कयो ऐं आसिफ जलाली पारां बीबी जी शान में गुस्ताखी करण जी मज़म्मत कई वई। शिकारपुर अबड़ो वेलफेयर एसोसिएशन पारां बलूचिस्तान जे शहर डेरा मुराद जमाली में जामोद क़ौमी मूवमेंट जे अॻवान डॉक्टर उबैदुल्ला अबड़ो खां थियल फुर जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई। तंज़ीम जे उहिदेदारनि ग़ुलाम मुस्तफ़ा अबड़ो, बशीर अहमद अबड़ो, शाबिद अबड़ो ऐं ॿियनि डेरा मुराद जमाली पहुची डॉक्टर उबैदुल्ला अबड़ो खां फुर बाबति मालूमात वरिती ऐं हर क़िस्म जी मदद जी ख़ातिरी कराई। अॻवाननि मुतालबो कयो त डॉक्टर उबैदुल्ला खां थियल फुर फौरी तौर वापसि कराई वञे। ही हुयूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।